बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम। अज ज़बरदस्त पिरोलिन सां अवां जी ख़िदमत में हाज़िर थियो आहियां ऐं उमेद आहे अॼु जूं पिरोलियूं अवांखे पसंदि ईंदियूं। ईंदड़ सभई पिरोलियूं हासिल करण जे लाइ अहमद हमज़ा का चैनल सब्सक्राइब कयो त जीअं ईंदड़ सभई पिरोलियूं अवांखे वक़्त ते मिली सघनि। सब्सक्राइब बटन सां गॾु बेल आइकन, नंढिड़ो बेल आइकन भी आहे, उनखे भी दबाइण न विसारियो त जीअं तव्हांखे नोटिफिकेशन मिली सघे। अॼु जी पिरोली पीणी आहे घोड़ी। सयूं अॻे पुराणे दौर में ठाहींदा, उन में विझंदा हुया चाणो विझी फेराईंदा हुया। ठीकु आहे। घोड़ी यानी जेका सयूं ठाहे उन ते पिरोली आहे। हिकु थणी बकरी ओगारे तॾा भरे, यानी सयूं जेके कढंदी आहे वरी उहे छा कंदा आहियूं, सुकाइण लाइ तॾनि ते रखंदा आहियूं। ठीकु आहे। यानी हिकु थणी बकरी ओगारे तॾा भरे, हेॾां खाए होॾां कढे, यानी सयूं ठाहिण वारी घोड़ी। उन खां पोइ लठ ते आहे पिरोली। पाण अंधी आहे, ॿियनि खे वाट ॾेखारे। लठ खे त ख़बर न आहे अलाए छा आहे, लठ पाण बेजान आहे यानी अंधी आहे, ॿियनि खे वाट ॾेखारे यानी अंधा जेके हूंदा आहिनि उहे लठ ते हलंदा आहिनि, उन जे ज़रिए हलंदा आहिनि। सो पाण अंधी ॿियनि खे वाट ॾेखारे, माना लठ। उन खां पोइ आहे माचिस ते पिरोली आहे। हिकिड़ो मुङ ॾरियां सॼो घर भरियां। हिकिड़ो मुङ ॾरियां, माचिस जेका नंढड़ी मथां टोपली हूंदी आहे जंहिंखे असां घसाए ॿारींदा आहियूं, इनखे मुङ सां मुशाबत ॾिनो वियो आहे। मुङ खे ॾरियां यानी पासे मां घसायां, सॼो घर भरियां यानी सॼे घर जे लाइ मानी पचायां, यानी माचिस जी तीली। उन खां पोइ माखी ते जबल में जड़ी मोतिन सां मढ़ी। जबल में जड़ी मोतिन सां मढ़ी यानी माखी। ठीकु आहे। अॼु जी पिरोलियूं हिते ख़तमु थियूं। इंशाल्लाह नए वीडियो में नई पिरोलियुनि सां मिलूं था। मूंखे इजाज़त। जज़ाकल्लाह ख़ैर।